चए थो नूरू हथों निकिरी ॻहला ॻाल्हि विया, नूरू हथों निकिरी ॻहला ॻाल्हि विया, जे थे शम शरह जा बया से कीअं ॿुधाया, मशअल मोमिननि जी काज़ी कोह पुठा काती पहुंचे कहर जी अंबा का बन जाए, जहिड़ी के जहान में आली साई जाए, अची करती कहर जा तू घोड़ा घर पहुंचाए, हेॾी फुरन पब जाए जे भेला भाया, मारू मगर ज़ुल्म जी ॿारनि ॿारिया, ज़ालिम ज़ोर ज़्यान सां सिंध सारी सुकाया, असमान ईरान जा घोड़ा घर घर ईंदा, घोड़ा घर ईंदा, सिधा ज़ंजीर ज़ुल्म जा कट गाना गल पहुंचाए, अॼु या सुबुह मरंदे पापी ॾींहं बना, शादी शुक्राना कयो, यानी तूं मरंदे त पोइ शुक्राना कंदासीं, शादी शुक्राना कयो ख़ैर ख़ुदा, मारियो मुफ़सद मोमिनो मुफ़सद खे मारियो, विहो जुड़ी जाए बजा, चवे ग़ुलाम मोहम्मद नाले ग़ुलाम वेंदासीं ईमान असांखे कलमो चवण सघां ला इलाहा इल्लल्लाह। त हीअ ॾिसो त शाइरी कहिड़ी आहे। ऐं कसीदा बुर्द जे बारे में त यानी पहिरियां मुतरजम कसीदो इमाम बोसीरी रहमतुल्लाह अलैह जन जेको कसीदो बुर्द चयो आहे, केॾो आलीशान फर्स्ट क्लास आहे, त उन में हीअ लिखियो कसीदो बुर्द जो पहिरियों तर्जुमो ऐं शरह जेका काज़ी साहब लिखी जेको आहे मखदूम काज़ी साहब जी हिन तर्जुमे मुतलिक़ मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिम लिखियो आहे त मुंहिंजे नज़र में काज़ी ग़ुलाम जी जेका शरह लिखियलु आहे सिंधीअ में, इन जहिड़ी की का बि थी वठी मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिम अहिड़ी शरह कान थी, हीअ शरह सभिनी तर्जुमन यानी ऐं तशरीहनि खां निहायत मुस्तंद ऐं मुहक़क़ाना लिखियलु आहे मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिम। त हाणे ॾिसो त कहिड़ी अज़ीम शइ असां पंहिंजी जेका जेको विसारे वेठा आहियूं, त इहो कसीदा बुर्द पर किन दोस्तनि त ईअं लिखियो आहे त इमाम बोसीरी रहमतुल्लाह अलैह जो कसीदा बुर्द लिखियो आहे, उन खां हीअ सिंधीअ में लिखियलु वधीक बहितर। त हाणे ॾिसो त जन नूर निकलोड़ो पेरनि ते किरी थो पए, असांजे मोदी साहिब जे पेरनि ते किरी थो पए वक़्त जो हाथ में, त चएसि मूंखे माफ़ी मिले, त हीउ छा थो चए काज़ी साहिब जन छा था चए, हिकिड़ो ज़हन खे थोरो रोड़ा पियो आहे त ज़हन छा थो चए, त काज़ी साहिब जन चवंदा त मूं न चयो आहे शइ, महबूब मुस्तफ़ा जन पाण फरमायो आहे, उन पाण फरमायो मां रुॻो अदायगी कया, मूंखे जेको चवंदो हाणे इन मां ॿ ॻाल्हियूं फूटनि थियूं, या त मदीने वारे घोट सिंधीअ में शहर चयो आहे, छोजो साईं जन चवनि था त हीउ मदीने वारे घोट शहर चयो, मूं न चयो आहे, मां रुॻो चवंदो आहे, मूंखे महबूब साईं फरमाईंदा विया मां चवंदो हुयुसि, या त सिंधीअ में चयो अथनि, जेकॾहिं न त पोइ मखदूम काज़ी ग़ुलाम जेकॾहिं अरबी में चयो अथनि, अरबी में ॻाल्हायो अथनि, त उन अरबीअ जो तर्जुमो मंज़ूम सिंधी शाइरी में उते जो उते करणु वॾी क़ाबिलियत आहे, छोजो मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह मूंसां काज़ी रसूब जी ॻाल्हि कई त वॾनि जूं ॻाल्हियूं ॿुधल, त काज़ी मखदूम हाशिम ठटवी हिकिड़ो दफ़ो किताबु लिखियो हुजे अरबी जो ॾाढो मुंझी पियो, पंहिंजे ख़लीफ़े खे मोकिलियईं त वञी काज़ी ग़ुलाम खे तर्जुमो के खणी आयो, राति जो रहियो, सुबुह जो जेॾीमहिल मोकिलायईं त हुन चयोसीं 3 महीननि खां पोइ मां मोहम्मद हाशिम ठटवी त हिन खे तर्जुमे करण में 3 महीना लॻंदसि, त 3 महीननि खां पोइ मां ईंदुसि ऐं पोइ मां हीअ खणी ईंदुसि तर्जुमो करे मां हाणे मोकिलायां थो, त साईं छा चयो बुझकी कढी खणी बुझकिन में किताब विझंदा बुझी खणी वापसि कई, त हुन चयोसीं छो था वापसि कयो, साईं जन तर्जुमे लाइ ॾिनो आहे, 3 महीननि खां पोइ मां ईंदुसि खणी ईंदुसि की बाबा राति थी वियो, वॾी ॻाल्हि आहे न, बाबा राति थी वियो, त अहिड़े नमूने एॾी क़ाबिलियत हुई हुनजी अरबी, या त अरबीअ में नबी करीम सां फरमान फरमाईंदा विया आहिनि, ऐं साईं जन जी उहा अरबी पकी या एॾी इल्मी लियाक़त हुनजी हुई जो उते जो उते अरबीअ मां सिंधीअ में थोरो मंज़ूम तर्जुमो कंदा ऐं वक़्त जे हाथ में चवंदा, ॿ ॻाल्हियूं फुटनि थियूं न थियूं, हिन खे त रोड़ा कोन्हे, तॾहिं त हक़ीक़त जेका ज़ाहिर आहे, त अहिड़े नमूने सां जेको आहे इहो किसो थींदो आहे। तॾहिं मां थोरो शहर पढ़ी पोइ बसि कनि जो असुलु ॻाल्हि आहे त कम खे हलाइणो, कम खे हलाइणो आहे त इहो बि शुकुर था कयूं जो 2 चेहरे जा माण्हू आहिनि, साथ आहे पर न ॾेयो आहे, पर ॼणा वेठा ठीकु आहे सही आहे। त हाणे ॾिसो त हज़रत अली मुर्तज़ा खां कचहरी थी थिए काज़ी साहिब, ख़्वाजा खिज़र बि आहे दलील बि आहिनि, उहो थी थिए आहे इन मसइले साॻी भिटाई साहिब त हिते मज़दूरी कई आहे, उहा फ्री सही ॻाल्हि आहे, त हेॾी हस्ती जे हिते भिटाई साहिब तगारी थो अचे खणी मसइलो ठीकु आहे,
ऐं अहिड़ी जंहिंमें ख्वाजा ख़िज़र मसीह में अचे थो, जिते जिते अली मुर्तज़ा अचे थो, त हज़रत अली मुर्तज़ा ऐं काज़ी साहिब जी पाण में कचहरी थींदी। हज़रत अली साईं जन हिकिड़ो वाक़ियो था ॿुधाइनि काज़ी साहिब। उहो वाक़ियो काज़ी साहिब वरी पंहिंजी शाइरी में उहो शहर मां तव्हांखे अर्ज़ु वठां त हामी हैदर थो चवे माझी मुर्तज़ा, हामी हैदर थो चवे माझी मुर्तज़ा, त जम जानी अड़नि सां हुस हिकु ॾींहुं साणनि सोबत थिए कंहिं में वेठे गुरू हां, त मर्द मुसाफ़िर हिकिड़ो पीरसन थियो पैदा, उगो शेख कबीर हो कोनो कसाबा, डुडी हलियो थे लठ ते निवड़ियो निर्वारा, अची कई अदब सां सहसे सलाम। महबूब मुस्तफ़ा जे कचहरी में हिकिड़ो कोड़ो आयो, जानवर सां मां कचहरी पियो कई त आयो पियो अचे, सहसे सलाम अची कई, माना समय सलाम अची कई, चइबो आहे अस्सलाम वालेकुम, बसि हिन जे सलाम जे मथां सलाम, सलाम जे मथां सलाम, सहसे माना समय सलाम अची कई। समय सलाम जॾहिं कई त पुछो परे मुड़ुस खां मिठे मुहम्मद, मदीने वारे घोट खे पुछ, हाणे हज़रत अली साईं जी ज़ुबानी आहे शाइरी साईं। पुछो परे मुड़ुस खां मिठे मुहम्मदा, केरु आहीं किथां अचूं ए मुसाफ़िर मर्दा, घणा सभिनी साल तूं सुध में सॼा, हाणे तंहिं शरह शाफ़ीअ सां करे शरह खोले बयानु करे उन पोड़े पर ॿी बयानु कर, ॿी थो बयानु कर। कहिड़ो वाक़ियो हज़रत अली साईं ॿुधाइनि था काज़ी साहिब, त तंहिं शरह शाफ़ीअ सां कयो ॿी बयानु त दिलबर देव आहियां जानब जिननि मथां, पोटो अज़ाज़ील जो आहियां सॻो सरदार, पोटो बि शैतान जो आहियां, अज़ाज़ील जो आहियां, ठीकु आहे न। त दिलबर देव आहियां जानब जिननि मथां, पोटो अज़ाज़ील जो आहियां सॻो सरदारा, जॾहिं अज़ाज़ील उभनि मां थिए तड़ियो तबारा, यानी हलाक थी तबाह थी बर्बाद थी, वारिस उन वक़्त में खुसि जाबिर थियो, उन वक़्त में मां जाबिर जवान, जाबिर माना हस्तीअ वारो मस्तीअ वारो जवान हुयो, उन वक़्त में मां जवान हुअसि, कोड़ो पियो ॻाल्हि करे मदीने वारे घोट, ठीकु आहे। जॾहिं हज़रत हाबील खे थिए पुठो काबीला कामिल, उन कदे में हुअसि हाज़िर हबील, हाबील खे जॾहिं काबील पे पुठो इहो क़ुर्बानी वारो पुठो थियो, उन वक़्त में मां हाज़िर हुउसि, वॾी पंहिंजी उमिरि पियो ॿुधाए, हुज़ूर साईं जन खे पंहिंजी उमिरि पियो ॿुधाए, कामिल उन कदे में हुअसि हाज़िर हबीबा, हुअसि हेकां दो हज़रत नूह सां मज तलब तूफ़ाना। हाणे जी सुठो चवंदो आहे सवाल ते याद खां मां उहे कटियां थो त हज़रत इब्राहिम जा त सभिनी नबी जा नाला काफ़ी हद ते वठी पछाड़ी जो चवनि था, सभिनी नबीनि खां पोइ चवनि था त मिड़नी मुरसलनि सां कयम वेही गुरू, सभिनी नबियुनि सां मां मिलंदो आहियां, कचहरी मां कंदो आहियां, कदम ॿुधिजे, ठीकु आहे न, कचहरी मां कंदो आहियां त सभिनी मिड़नी मुरसलनि सां कंहिं वेही गुरू आहे, तिन सभिनी खां मूं सुणी तुंहिंजी तारीफ़। वाह, महबूब मुस्तफ़ा खे त फरमाए न त सभई नबियुनि को तुंहिंजी पिया साराह, वॾी ॻाल्हि आहे न। त मिड़नी मुरसलनि सां कंहिं वेही गुरू आहे, तिन सभिनी खां मूं सुणी तुंहिंजी तारीफ़ आहे, सभु सिकंदा हुआ तोखे सारींदा साईं, सभु नबी सिकनि पिया तोला, सभु सिकंदा हुआ तोखे सारींदा सही आहे, मशरक़ मग़रब मुल्क जो, मशरक़ मग़रब माना पूरी दुनिया जेका तकड़ी खे अचे माना रोज़नि सॼी दुनिया जेका इहो मुल्क सॼो मुल्क जेको आहे, मशरक़ मग़रब मुल्क जो कयम शेर सरदार, बर थर बहर मिड़ई कामिल कोह काफ़ा, पखी पखण परंदा जेकी जानवरा, रनन रूज़ ज़मीन ते जेकी चरंद चौपाया, सभिनी यानी पूरी काइनात मां ॾिठी, पर पूरी काइनात यानी सभिनी सलवातूं थे पढ़ियूं तो तकरार, माना तकरार माना बार बार वरी 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 जेको सभई सलात पिया महबूब तो ते
हेॾो आशिक़ असांजे घर में आहे, असां अंधा। सयालम छा चवंदो न, गचरिया माण्हू अंधा, गचरिया माण्हू। अॼु ॾींहं ताईं माण्हुनि में सुञाणप न त केरु छा पियो करे, बाबा उनखे थोरो ज़हनी सुकून त ॾियो न, त ख़बर त पएव त इहे सॼो सरदार मां चकर ॾियां, पर सभिनी सलवातूं ते पढ़ियूं, तो ते तकरार आहे, वरी वरी बार बार शरफ़ तो शाफ़ी जहान जो, ॾिठ में ॾींहं घणा, सिक मुंहिंजे साह खे आहे मोहबत मजाला, हाणे उम्मती हज़रत नबी करीम जो मौला कर मौला, मूंखे कर मौला, कादिर रब क़बूल कया सदन ख्वार क़बूल थियो, किथां तव्हांजो शैतान करियो आहे, केरु शैतान जो पोतो आहे। असांखे अजब लॻे त शैतान जो पोतो महबूब मुस्तफ़ा पहुची वियो, असांजो हाल छा आहे, असां पंहिंजो पोतो पाण खे कादिर रब क़बूल कया संदन सवाला, जे घुरिया जानी अहिड़ा मूंखे मोला मिलाया, उजागा अखियुनि जा मुंहिंजा सभई साब पिया, हाणे हज़रत हाशिमी तो ते आंदुल ईमाना, किरी तो ते तो पढ़ां कलम करे ला इलाहा इल्लल्लाह। सो मर्द मुसलमान थियो आंदई ईमाना, दावर अहिड़े देव सां कादर करम कया, एॾियूं करम करामतूं आहिनि नबीअ नूर सदा, सो कीअं छॾींदो उम्मती पैगंबर पंहिंजा, तिन खे तिख तार मूं कारींदो अहमदा, मुरसल सिंधे मदह खां माठ मूर न जबा। आशिक़ रसूल हो न थे, ठीकु आहे न, त कलाम सां क़बूल पए मुंहिंजी मदह मक़बूला, हुजां हाज़िर हुज़ूर में मजलिस मुहम्मदा, जेरे मन जान जी सां तंहिं तां जान फिदा, कलमे साण करीम जे शल पुजन में पसा हा, वेंदासीं ईमान सां कलमो चवनि मां ला इलाहा इल्लल्लाह। हाणे इहो ॾिसो त वाक़ियो कहिड़े नमूने सां, पर साईं जन जी शाइरी सां ॾिसंदो त मेराज नामे जो वाक़ियो ॾिसंदो त उहो सॼी जो सॼो अलॻि खां थी थिए, साईं जन जी शादी महबूब मुस्तफ़ा जी तरफ़ सॼी शाइरीअ में जेको वाक़ियो खणी तव्हां ॾिसंदो त माना अहिड़ी शाइरी आहे जंहिंजी का हद हिसाब न आहे, त उन खे असां सहेड़ी कंहिं ॻाल्हि ते आणी त इहा हिकिड़ी बहितर ॻाल्हि आहे। इन करे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त सभई दोस्त अची मथे कंदासीं, गॾिजी सजी करे कमु कंदासीं, ज़ात ते न अड़िजी पऊं। असांजे ॿुॻाणी जो पुटु आहे, असीं जेको ॿुधियो आहे न, कुरैशी ज़ात जो आहे, उहो कुरैशी पंहिंजी ज़ात, ज़ातियूं पंहिंजी ज़ात, बसि काज़ी खोड़, काज़ी ग़ुलाम हूंदो, बसि मखदूम काज़ी ग़ुलाम खोड़, पर जेकॾहिं गचेराई चओसि त सही आहे, लॻे थो इहो त, बाक़ी बुगाई कंहिं सूरत में कोन्हे, को बुगनि जे ॻोठ में कोन ॼावा, मोहम्मदाबाद में कोन्हे, पर जेका लिस्ट आहे त मोहम्मदाबाद में जेके बुज़ुर्गान दीन आया उन में काज़ी साहब जो नालो, ठीकु आहे न, त इल्मु सॼो 1164 हिजरी में इहो गादी थियो, जो हंधि थियो आहे मोहम्मदाबाद में, हीउ वाक़ियो आहे 1145 में, ऐं बुगनि जो ॻोठु देह मिस्री में, इहे सभु जेको आहे हाणे मज़ार बि ॻोल्हे लधीसीं, उहो थलड़ो बि ठही वियो, मज़ारूं बि ठही वियूं, दोस्त चार ॾिसी आया, ऐं शाहपुर वारनि खे शाबस जे मोरे वारनि ॿिनि दोस्तनि हिननि खे शाबस जो आया, साहिब जन जो बि शुक्रगुज़ार आहियां, हीअ सॼी सिंध में हले पियो थो, पर असां सां बि गॾु आहे, फ़क़ीरनि सां बि गॾु आहे, असांजो हाल पूरो सारो आहे, असां बम बकेरे वारा कोन आहियूं, पर असां जॾहिं पहिरियों फ़क़ीर थींदासीं तॾहिं कुझु हथु कंदासीं, पर जेकॾहिं असां वॾेरा थींदासीं या हटु कंदासीं या वॾाई कंदासीं त कुझु फासिलो न, तंहिंजे करे असांखे हींअर मां सिर उतां कढी आयो आहियां मस, पर उते मां पंहिंजो फ़ोटो उते कढायो आहे, हेॾी खॾ खई अथमि उते मस जिते भिटाई साहिबु तकारी कई, पोइ अचे पंहिंजी लाइब्रेरी में रखी छॾी, पोइ हीअ 12वीं सदी हिजरी जी सिर, ऐं उसारी कीअं थियल, हीअं उभी सिर लॻल, वरी हीअं उभी, वरी वॾी ॻाल्हि आहे न, त असां माण्हुनि खां इहो नथो पुॼे त साईं जा रुॻो उते अङण ॾिसूं, साईं जन जी मस ॾिसूं, साईं जन जो मदरसो ॾिसूं, उते ॾिसूं त छा आहे, सॼी सिंध रुॻो चई पई बुगाई त चई पई, पर अचण लाइ त केरु पिया, सही आहे न, जो त मखदूम खोड़नि वारे में चयो हो न मूं, त अफ़सोस आहे जो तारीख़ जेका आहे असां मुहक़क़नि जी मोहताज थी पई आहे, ऐं मुहक़क़ इदारनि जा मोहताज थी पिया आहिनि, ऐं इदारा वरी जेको आहे सो वॾनि नालनि वटि यरगमाल थी विया आहिनि, तारीख़ जा तरा लॻी विया, तंहिं करे हाणे अचो त उथूं, असीं पंहिंजो इलाइक़ो त भला संभालियूं, इहे हाल वाल।